मरकज़ आहे सदाकत जो नबी। पोइ जंहिंजूं नबीअ सां तारूं ॻंढियल हूंदियूं, टे इज़त ऐं मुहबत ऐं इताअत, टे तारूं ॻंढियल हूंदियूं न, इन्हनि टिनि तारुनि में उहो फैज़ नुबूअत जो हिन ते बि वेही ईंदो। उते बि त कल्ब आहे, दिलि आहे न। उहा त इंसान ज़ात जी आहे जिन्स, आदम जी औलाद, जेके हिसा आहिनि ऐं पार्ट आहिनि सारे इंसान जा न, ॿिया ॿिया कोन्हनि, साॻा आहिनि। अखियूं उहे, कन उहे, हथ उहे, नक उहो, जिगर उहो, दिलि उहे। मुंहिंजे हुज़ूर साईं फरमाइनि था, रब साईं खे दुआ था कनि, अलाहम इजल फी नूरी, अलाह ताला मुंहिंजे अंदरि पंहिंजो नूर विझ। हा, वफ़ी ऐनी नूरनि, वफ़ी उज़नी नूरनि, वफ़ी ज़ुबान लिसानी नूरनि, वफ़ी अनफी नूरनि, वफ़ी क़ल्बी नूरनि, वफ़ी कबदी नूरनि, वफ़ी यदी नूरनि, वफ़ी रिजली नूरनि, वफ़ी बतनी पेटनि नूरनि, वफ़ी आशाई नूरनि, मुंहिंजे आंडनि में नूर, मुंहिंजे जिगर में नूर, वफ़ी दमी नूरनि, मुंहिंजे रत में नूर, वफ़ी शहमी नूरनि, मुंहिंजी चर्बी जेका अंदरि ॾिसो हुन में नूर, वफ़ी बशरी नूरनि, मुंहिंजे खल में नूर, वफ़ी लहमी नूरनि, मुंहिंजे गोश्त में नूर। हाणे हिन मुंहिंजो छा था सम्झो तव्हां? पार त साॻा हिसा साॻा आहिनि न, उन्हनि में अलाह ताला खां नूर थो कयो त नूर विझो मुंहिंजे हिन में। एतिरे क़दुरु त पोइ इहे जेके इंसान जा हे आहिनि न असांजा हिसा, जेका उते फज़ीलत ऐं बरकत आहे न, हिन कनेक्शन सां हली। पावर हाउस में जो बिजली आहे घर हाउस जे में, त हिते हे बरनि थियूं न बतियूं, उते जेका आहे शइ हली आई आहे न टिनि तारुनि मज़ा। ईअं टे तारूं जेकर रसूल सां अटकियल हूंदियूं, इज़त ऐं मुहबत ऐं इताअत जी, त पोइ इहो पावर हेठि वेही ईंदो। हाणे एॾे तहफ़ुज़ खां बाद बि जो शैतान अची चंबो मारे, इहा ताक़त शैताननि खे बि कान्हे वटि, त हे बिजली जूं तारूं कपे वञनि। शैताननि खे हिन बिजली जी तारुनि कपण जी ताक़त कान्हे वटि। मां तव्हांखे ॿुधायां छो त, ऐं अहिड़ी तरह मलकनि में बि कान्हे, छो त हे रूह जेसिताईं मादे सां गॾु न हूंदो तेसिताईं कमु न कंदो। मादो जिस्म इंसानी कारीगर केॾो बि ऊचो हुजे त औज़ार न ॾियोसि, पेचकश न ॾियोसि, पकड़ न ॾियोसि, हराम जेको पेच खोले छॾी वेठो हूंदो, चवंदो आहे कोन्हे मज़ा कया। हे जेका मलकूत अथव या जेका जिन्नात आहे न, इहे औज़ार इस्तेमालु न करे सघंदा आहिनि। छो त पकड़ में हीअं हथु विझंदा न, त पकड़ मुंहिंजो हथ जो लंघे वेंदो, ड्रिप करे पकड़ किरी पवंदी। वॾो हिकिड़ो लोह खणी हीअं न खणे त लोह जो खणंदो त लोह मुंहिंजो हथ लंघे वेंदा न अंदरि। ईअं बाहि का कंहिं शइ खे खणंदी आहे न मथे। अहिड़ी तरह मलाइक बि ईअं आहिनि, उहो टपड़ खणी न सघंदा आहिनि। तॾहिं अलाह ताला बदर जे मैदान में जेके मलाइक जंग ते मोकिलिया हा, तिन खे जिस्म ॾेई ऐं पोइ घोड़नि ते चाढ़े मोकिलियो, मदद करियो। ईअं मलक भला थोरा छा? मां त चवां त हिकु ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे, इहे ॻाल्हियूं हर कंहिंखे सम्झ में न ईंदियूं, न को सम्झाए सघंदियूं आहिनि। हे असांजो जिस्म आहे न, जॾहिं हितां न निकितो त कुझु न करे सघंदो, न टपड़ खणे, न को का ॻाल्हि करे, जे ॻाल्हाईंदो असां सां रूह वेठो त हुन में ज़ुबान हुजे त अंदरि हेठि लॻे थी वेंदा ज़ुबान वात में ज़रनि ज़रनि ते अखर सां पैदा थियनि न, हे इहो सॼो सामान हुन खां हलियो निकिरी। हाणे जेकॾहिं रूह अंदरि वेठो ज़ुबान पंहिंजी चोरींदो त हर ज़ुबान बि रूहानी हूंदी, अहिड़ी गोश्त जी ज़ुबान न हूंदी। पोइ काथे लॻे आवाज़ु काथे थिए, रूह त हीअ तारीफ़ नथो वॼाए सघे। अलॻि रूह खे हथ साॻा ई, जिस्म रूह जो साॻियो हो, जंहिं माण्हू जो जिस्म साॻियो रूह, पर रूह करे कुझु नथो करे। ताड़ी वॼाईंदो रूह त ठकाव पैदा ई न थींदो। हवा में को ठकाव थिए थो, हवा में जॾहिं कंहिंसां लॻंदी आहे त पोइ ठकाव थींदो आहे, पोइ दर खड़कंदा आहिनि, बाक़ी सिधो सो न। तंहिंजी माना त हवा में पाण में बि ईअं खड़को ज़ाती कोन्हे। रूह नूरानी हवा आहे बाबा, जिन बि ईअं हवा आहे हिनजी, उहो गर्म हवा आहे। अलाह ताला पंहिंजे रहमत जी हवा रूह पैदा कयो आहे। उन्हनि जिन्हनि में थोरी गिलाज़त आहे, यानी बाहि मां पैदा थियल आहिनि, एतिरो मादो अथनि, तंहिं करे कुझु थोरो घणो ज़ोर ॿार, पर उहे बि जॾहिं तसरुफ़ कंदा आहिनि उन में यत शकुल बेशकाल मुख़्तलिफ़ आहे, मुख़्तलिफ़ शकिलियूं वठी पोइ अलाह तौर कंदा आहिनि। पोइ ॾिसण में पिया ईंदा ऐं पोइ पिया हरकत कंदा, को भितर उछलींदा, को हीअं कंदा, पर जॾहिं को जिस्म में मादो इख़्तियार कर न त न। बाक़ी जे साफ़ा ख़ालिस पंहिंजी जेका जिनी कैफ़ियत अथनि उहा तमामु लतीफ़ कैफ़ियत अथनि। उहा त इन यराकुम हुव क़बीलु मिन हैसु ला तराउनहुम, इहे जिन नशे था न तव्हांखे पिया था ॾिसनि, अहिड़ी जाइ तां जो तव्हां हुनखे ॾिसी कोन सघंदव, छो त असां हुनखे छा ॾिसंदासीं। गर्मी थींदी आहे त को ॾिसंदा आहियूं था, वधीक जिस्म खे लॻंदी आहे। बहरहाल शैतान माण्हू खे अहिड़े क़िस्म जा वसवसा ख़्यालात अची विझे थो,
बाक़ी हथ खां वठी हुकुम कराए थी ईअं कोन कराईंदो। ईअं आहे पोइ माण्हू हुनजी तबियत में कैफ़ियतूं इंसान जी सभु आहिनि, उन कैफ़ियत तबीअत ते उथी इंसान में जोश पैदा थींदो, जज़्बो ईंदो, कावड़ ईंदी या रहम ईंदो या जहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हूंदी। बहरहाल पोइ इंसान कंदो आहे कमु, पर अंदरि हुनजा जज़्बात भरंदा आहिनि। शैतान ते गंदनि जज़्बात खे उभारींदो आहे। क़ुर पाक गंदनि जज़्बनि खे विसाए पाक मुक़दस जज़्बात खे उभारींदो आहे त इहे न हे कयो। अंदरूं अंदरूं जेको हिदायत जो सिलसिलो आहे सो ईअं आहे। पर माण्हूअ खे फ़ाइदो तॾहिं थींदो जॾहिं टे शयूं अक़ीदे में हुजनि, इज़त मुहबत ऐं इताअत रसूल जी। जीअं इज़त ऐं मुहबत ऐं इताअत में जेकर को फ़र्क़ु आहे त ज़रूरु बक कंदो, गंदो ॻाल्हाईंदो, ईज़ा ईंदो, तकलीफ़ ॾींदो, अदब जे बजाए बेअदबी कंदो, हया जे बजाए बेहयाई कंदो, हलाल जे बजाए हराम खाईंदो, चङी सिफारिश जे बजाए गंदी सिफारिश कंदो, छो त हिनखे टिनि तारुनि मंझां तार कटियल आहे, इज़त कटियल अथसि। न त हू ही सारी उमत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबी जी करे इज़त उमत जी बेइज़ती, अबे जे करे इज़त हुनजे पुटनि खे बि कुटे, अथसि इज़त ॿुधाए हाणे अबे जी इज़त आहे कंहिंखे जो हुनजे औलाद खे वठी ॿाहिरि कुटे ऐं हुनजे पीउ खे चए साईं मूंखे ॾाढी तुंहिंजी इज़त आहे। ईअं आहे पियो हुनखे चए साईं मुंहिंजी तोसां ॾाढी मुहबत आहे, हुनजे पुटनि सां दुश्मनी करे साईं मां तुंहिंजो ताबेदार आहियां, पर जेके हो चवनि ॿिया दोस्त ॿिया चङा माण्हू हुनजी न कयो। इहे तारूं टुटल कटियल आहिनि बाबा रसूल खां, तॾहिं सभु कम थियनि था। पोइ उहो केरु हुजे, जाहिल हुजे या आलिम हुजे या पीर हुजे या हाकिम हुजे या मौली हुजे या पादरी हुजे।